नाज़रीन प्रोग्राम हैदराबाद टाइम्स सां गॾु आहियां जो मेज़बान ज़फ़र हकड़ो। अॼु असीं हैदराबाद टाइम्स प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध जी ज़रायत जे हवाले सां। सिंध जी ज़रायत हिकु वॾे अरसे खां वठी जेको आहे सो मफ़लूज जंहिंखे चइजे त मफ़लूज बणिजी चुकी आहे। ज़रायत खातो जेको मजमूई तौर ते मौसमियाती तब्दीलियूं, पाणी जी खोट, नकली दवाऊं ऐं नकली ॿिजनि जे हवाले सां वॾी ॻाल्हि इहा त जेके वॾनि वॾनि शहरनि में बिल्डर माफ़ियाज़ अची वियूं आहिनि, उन्हनि बिल्डर माफ़ियाज़ जॾहिं खां वठी एंट्री ॾिनी आहे शहरनि में, उन्हनि बि तमामु वॾो नुक़सानु रसायो आहे ज़रायत जे मुकमिल तौर ते खाते खे। शुरा त करियूं था मुनीर अहमद जुमानी साहिब सां। मुनीर साहिब, सॼी दुनिया में हूअं त मौसमी तब्दीलियूं आयूं आहिनि, पर ख़ासि तौर ते पाकिस्तान खां पोइ सिंध जी ॻाल्हि कजे त मौसमी तब्दीली खां पोइ जेको आहे सो तमामु वॾा मसइला थिया आहिनि ज़रायत सां। एग्रीकल्चर एक्सटेंशन छा पियो करे सिंध जी ज़रायत जी तबाही खां पोइ, ऐं सिंध जी ज़रायत खे कीअं बचाए सघे थो? ज़राअत सिंध ख़ासि करे उन में मौसमी तब्दीलियुनि जे करे काफ़ी नुक़सान बि रसियो आहे ऐं इन्हनि मौसमी तब्दीलियुनि खां असांजा काफ़ी आबादगार जेके आहिनि अणवाक़िफ़ आहिनि ऐं इन्हनि मौसमी तब्दीलियुनि जे करे असांखे कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि ऐं जेके फ़सलनि जूं ख़ासि करे वैराइटीज़ आहिनि जिन में हिकिड़ी टॉलरेंट हुजे, मज़बूती हुजे, त उन खे गर्मी बर्दाश्त करण जी, छो त टेम्परेचर असल मेन रोल आहे माहौलियाती तब्दीली जो। टेम्परेचर जेको आहे असां जे पाकिस्तान में ख़ासि करे सिंध में 2 to 3 जेको सेंटीग्रेड आहे उहो वधंदो वञे थो, जंहिंजे करे जेको आहे असांजे फ़सलनि जी जेका आहे बढ़तरी आहे या पैदावार आहे उहा घटि बि थिए थी। असांजी जेका वणनि जी पोखी आहे असांजे सिंध सूबे में सभ खां पहिरियों शुरू थींदी आहे, जेका लाड़ जे इलाइक़े मां आहे। ठटो वठो तव्हां, सांगड़ वठो या बदीन या एॾो मीरपुर ख़ासि, उमरकोट जा इलाइक़ा जेके आहिनि पोखींदे तव्हां अचो था टंडो मोहम्मद ख़ान, टंडो अलैयार ऐं हैदराबाद, पोइ मटियारी तरफ़ थींदा सेंट्रल सिंध, उन खां पोइ उत्तर सिंध में असांजा जेके ज़िला आहिनि उन में लास्ट पोखी थींदी आहे असांजी। त जॾहिं पाणी घटि हूंदो, पाणीअ जी दस्तियाबी इरीगेशन वाटर जी घटि हूंदी त असां पोखी कोन करे सघिया आहियूं। ऐं ॿियो जेको कारण आहे त असांजा आबादगार मजबूरीअ तहत पंहिंजे क्रॉपिंग पैटर्न तां हटनि पिया पाणी न हुजण जे करे। रिसर्च जो हिकिड़ो वॾो इदारो आहे ऐं तहक़ीक़ाती इदारे में करोड़ा रुपया ख़र्च करे PhD कराइण जे लाइ ॿाहिरि मोकिलियूं था माण्हू। उहे वरी हिकिड़ा त उहे माण्हू आहिनि जेके ॿाहिरि विया आहिनि त वापसि ई न आया आहिनि, हिकिड़ा जेके अची विया आहिनि हिते त उहे ॾाढो एसिन में ऐं वॾियुनि वॾियुनि गाॾियुनि में अचनि था, ऑफिसुनि में अटेंडेंस हणनि था, पर अमली तौर ते को कमु नथा कनि। ऐं उन्हनि खां जॾहिं बि इहो पुछियो वियो आहे त अमली कमु छो नथो थिए, रिसर्च जो हाणे को नओं ॿिज या हाणे ॾिसो पाणीअ जी खोट आहे, त पाणीअ जी खोट जे करे दुनिया जा अलाए केतिरा मुल्क आहिनि जिते पाणी कोन्हे, पर उन बावजूदि बि उन्हनि खे नेमुल बदल जीअं ट्रिप सिस्टम आहे या अहिड़े ॿिया जदीद सिस्टम ठाहे उन्हनि खे पाणी जी फराहमी ॾेई फ़सुलु तयारु कजनि था। पर हिते असां वटि रिसर्च इदारे का नतीजो को रिज़ल्ट ॾेई न सघियो आहे। असांजी जेका बजेटरी आहे रिसर्च जी तमामु घटि आहे, इन खे थोरो जेकॾहिं वाधारो कबो त रिज़ल्ट बि इनशाला बहितर निकिरंदा। पर तंहिं हूंदे बि असांजे साइंसदाननि जेके रिसर्च साइट ते आहिनि उन्हनि पंहिंजी भरपूर कोशिशि कई आहे। रिसर्च हले पई, कमु हले पियो, उन खे वधीक जेको आहे फोकस करण जी ज़रूरत आहे। सिंध में हारियुनि जे लाइ हारी कार्ड जो हिकिड़ो प्रोजेक्ट आयो ऐं हारी कार्ड ॾिना पिया वञनि, उन जो छा तफ़सील आहे, उहो कीअं हारीअ खे मिलंदो ऐं हारी उन कार्ड जो कहिड़े नमूने सां इस्तेमालु करे सघे थो, हारी खे कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा पवंदा? बेनज़ीर हारी कार्ड जे इनिशिएटिव वरितो आहे त इहो मुंहिंजे नज़र में त हिकिड़ी नेमत आहे। हीउ जेको कार्ड आहे उहो जीअं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम आहे उन खां वधीक पैकेज वारो कार्ड आहे। हीउ तव्हांजो हिकिड़ो अकाउंट आहे जेको आबादगार जो ओपन थींदो ऐं उन ई आबादगार खे ॾिनो वेंदो, जंहिंजी 7 फार्म ते एंट्री हूंदी, जंहिंजी माना डॉक्यूमेंटेशन हूंदी, 7 फार्म हूंदो। बेनज़ीर हारी कार्ड में असां डिजिटलाइज़ड जेको आहे कंप्यूटराइज़ड ऑनलाइन प्रोसेस बि शुरू कयो आहे, त उन ई ऐप जे थ्रू या उन ई ऑनलाइन रजिस्ट्रेशन जे थ्रू हर असां आबादगार खे पंहिंजे खे रजिस्टर्ड कंदासीं ऐं उहो जॾहिं रजिस्टर्ड थी वेंदो त असां उन जी डेटा जेको आहे रेवेन्यू डिपार्टमेंट ॾे मोकिले
रेवेन्यू डिपार्टमेंट उन जी तस्दीक कंदी, उन खां पोइ सिंध बैंक जे थ्रू उन जो ATM कार्ड जेको आहे ठहंदो। ATM कार्ड ठहण सां गॾोगॾु उहो ई आबादगार पंहिंजे ATM कार्ड वारो अकाउंट बि यूज़ करे सघे थो, यानी कि पंहिंजी ट्रांज़ेक्शन डेबिट ऐं क्रेडिट बि करे सघे थो। जेकॾहिं छमाही कर्ज़ु वठणु चाहे आबादगार त गवर्नमेंट ऑफ सिंध जेको आहे उन खे बग़ैर व्याज जे बि कर्ज़ु ॾेई सघे थी। उन खां अलावा इन कार्ड जे थ्रू जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता का कुदरती आफ़त अचे थी त कोई बि गवर्नमेंट जे तरफ़ां को पैकेज आयो, गवर्नमेंट ऑफ सिंध जे तरफ़ां, गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जे तरफ़ां या को डोनर एजेंसी आहे वर्ल्ड बैंक जे तरफ़ां, त असां उहा ईज़ी अप्रोच ऐं ट्रांसपेरेंसी जे हिसाब सां उहा अमानत जेका आहे असां पंहिंजे आबादगार ताईं मुंतक़िल करे सघूं था उन ई ATM कार्ड जे थ्रू। का ज़मानत वग़ैरह न ॾियणी पवंदी, का जीअं ज़मीन जा कागज़ रखाइबा आहिनि या कुझु ज़मानत तौर ते को 17 कैरेट जो ऑफिसर हुन जो ज़ामिन पवे? बग़ैर कंहिं गारंटीअ जे, बग़ैर कंहिं श्योरिटीअ जे उनखे मिली वेंदियूं ऐं बग़ैर कंहिं विटनेस जे मिली वेंदियूं। अहम सुवालु आहे त जेके पाण वटि लेबॉर्टियूं आहिनि उहे लेबॉर्टियूं कमु नथियूं कनि। लेबॉर्टियुनि में उहे जदीद जेके शयूं आहिनि, जीअं दुनिया जे अंदरि जदीद टेक्नोलॉजी आई आहे, उन तहत उहे लेबॉर्टी हिकिड़े ॾींहं में कलाक में रिज़ल्ट ॾिए थो, नतीजो ॾिए थो। पर असां वटि उहे लेबॉर्टियूं मुदे ख़ारिज बणिजी वियूं आहिनि। उते जेको अमलो आहे उहो बि कंहिं कम जो न आहे। पाण मां पर्सनली बि जेको आहे न लेबॉर्ट्री जो विज़िट कयो आहे। असांजी फर्टिलाइज़र पेस्टिसाइड लेबॉर्ट्री हैदराबाद में बि आहे ऐं लाड़काणे में बि आहे। सो असां उन्हनि खे मॉनिटर बि कयो आहे। उते असांजा जेके इक्विपमेंट्स आहिनि उहे फंक्शनल आहिनि, उहे कमु करनि था अल्हम्दुलिल्लाह। ऐं उते रेगुलरली जेको आहे सैंपल जेके अचनि था पंहिंजे जुरिडिक्शन जे हिसाब सां डिविज़नल लेवल ते, उहे टेस्ट बि थियनि था ऐं रिज़ल्ट जे हिसाब सां सब स्टैंडर्ड बि जेके आहिनि काफ़ी असांजा रिज़ल्ट थिया आहिनि ऐं उन ते असां कार्रवायूं बि कयूं आहिनि। ऐं जेके रिज़ल्ट फिट आहिनि उहे बि असां रखिया आहिनि। हर साल असां वटि हिकिड़ो टारगेट मुक़ररु थींदो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन साल इंशाअल्लाह अल्लाह कंदो असां पंहिंजे टारगेट्स खां वधीक जेका अचीवमेंट ॾेखारींदासीं।